अगुणे तालके नाज़िम न्यूज़ सईदाबाद पीर इनाम शाह राशदी ओचितो ॻोठ हाजी पटू झेझो में झेझा हाउस ते पहुची रईस परवेज़ अली झेझो सां वन टू वन मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान मटियारी ज़िले ते सियासी सूरतहाल ते ख़यालनि जी ॾेवट कई वई। उन मौक़े ते पीर इनाम शाह राशदी चयो त हिन वक़्तु मटियारी ज़िले में सियासी सूरतहाल गहमा गहमी में आहे। सॼो माहौल हिन वक़्तु वॾी इलेक्शन जे तरफ़ वञी रहियो आहे ऐं असांखे बि हाणे इलेक्शन जी तयारी करणु घुरिजे। जल्द हिकु इतिहाद जोड़ियो वेंदो जंहिंमें सियासी ऐं समाजी ज़हन रखंदड़ तबिके जे माण्हुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करे इलेक्शन जी तयारी कई वेंदी। पीर इनाम शाह राशदी ऐं उन सां आयल महिमाननि जो रईस परवेज़ अली झेझो ऐं अब्दुल रशीद झेझो पारां झेझा हाउस ते पहुचण ते संदसि मानायतो आदर भाव कयो वियो। उन मौक़े ते साणुसि गॾु पीर फैज़ रसूल शाह राशदी, रिटायर्ड सेशन जज सैयद सालिह शाह मोहम्मद झेझो ऐं ॿिया गॾु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।